हिते तो काफिन खे ख़बर हूंदी, परेशान कोन था कयूं, नहीं थी जो दुरूद शरीफ याद है, दुरूद शरीफ माना जी खबर है, कॾहिं याद कई सही वो 5 क्लास में हो सकता, 10 में हो सकता, आयतुल कुर्सी याद है, सही याद है, बुझाए विदा याद होंदी, माना यानी आयतुल कुर्सी याद करण खां पोइ तर्जुमो सिखण में घणो टाइम लगंदो, पर नमाज़ूं बेरूह क़िस्म जूं नमाज़ूं, बेदिलियूं नमाज़ूं, बेलज़्ज़त नमाज़ूं, बीठा नमाज में, जिस्मानी तौर ते नमाज में आहे, ज़हनी तौर ते हर कोई पाण सम्झी सघे थो किथे आहे न आहे, जिस्मानी तौर ते जे अल्लाह वटि हाज़िरी आहे त पोइ ज़हनी तौर ते बि आहे या न, दिली तौर ते बि आहे या न, रूहानी तौर ते बि आहे या न। पोइ वरी इन लफ़्ज़नि जे सिलसिले में हिकिड़ो पाण लफ़्ज़ ॿुधंदा आहियूं सुबहान अल्लाह, चवंदा आहियूं न, कॾहिं कॾहिं बेसाख्ता थी चवंदा आहियूं सुबहान अल्लाह, कॾहिं पंहिंजे विर्द में ज़िक्र में अज़कार में सुबहान अल्लाह, वरी कॾहिं कॾहिं 2-3 सिटियूं अॻिते सुबहान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, इहे लफ़्ज़ पाण ॿुधंदा आहियूं। सुबहान अल्लाह जेको पाण चऊं था, इन सुबहान अल्लाह जुमले जी माना छा आहे? सोचो सुबहान अल्लाह अनोखा लफ्ज़ कोन, अजनबी लफ्ज़ कोन, रोज़मर्रा जी ज़िंदगी में ॿुधंदा रहंदा आहियूं, पर इन्हे जा राज़ छा आहिनि, इन्हे जूं हिकमतूं छा आहिनि, तस्बीह छा खे चइबो आहे, सब्बह युसब्बिहु तस्बीहन, लफ़्ज़ी माना आहे कंहिं बाबति पाकीज़गी बयान करणु, कंहिं जा लाइ पाकीज़गी जो अक़ीदो नज़रियो या तसवर पेश करणु, अतंज़ीह व तक़दीस, ये माना आहिनि तस्बीह जी, ये लफ़्ज़ी माना है, पर इस्तिलाह में सुबहान अल्लाह जी माना अल्लाह हर किस्म जे ऐबन खां पाक आहे, अल्लाह हर किस्म जी मोहताजी खां पाक आहे, अल्लाह हर किस्म जी मजबूरी खां पाक आहे, सुबहान अल्लाह अल्लाह पाक आहे, इहा माना अथव। बिज़ाहिर सवली माना हुई अल्लाह पाक आहे। हाणे इहो ॿिए जे बारे में अहिड़ो नज़रियो अक़ीदो न रखंदो, ही अक़ीदे तौहीद जो जुमिलो आहे, वाज़े साफ़ सुथरो ऐं खरो जुमिलो आहे, सुबहान अल्लाह अल्लाह हर क़िस्म जे ऐबन खां पाक आहे, अल्लाह हर क़िस्म जी मोहताजी खां पाक आहे, अल्लाह हर क़िस्म जी मजबूरी खां पाक आहे, अल्लाह हर क़िस्म जी कमज़ोरी खां पाक आहे। बाक़ी जेका मखलूक आहे किथे कमज़ोर थे, किथे बेवस थे, किथे मजबूर थे, किथे लाचार थे, किथे एबदार हुजे, एतिरे ताईं जो बेवसी जी ॻाल्हि, मजबूरी जी ॻाल्हि, लाचारी जी ॻाल्हि, कमज़ोरी जी ॻाल्हि, पैगंबरनि जा अल्लाह क़ुरान मजीद में किस्सा ऐं वाक़िया ज़िक्र कया। पैगंबर मजबूर थिया, पैगंबर लाचार थिया, पैगंबर बेवस थिया, पैगंबर बीमार थिया, पैगंबर परेशान थिया, पैगंबर ज़ख्मी थिया, पैगंबर शहीद थिया, नऊज़ बिल्लाह ऐब न आहिनि, इहे अल्लाह जे तरफ़ां आज़माइशूं आहिनि, सभ खां वधीक तकलीफ़ूं आहियूं। बुखारी शरीफ़ में चैप्टर इन उनवान सां मिले, हदीस किताब सुने तिरमिज़ी जे अंदर, हदीस किताब सुनन इब्न माजा जे अंदर, हदीस किताब मुस्नद अहमद जे अंदर तव्हांखे अहिड़ियूं सिटरूं, अहिड़ा जुमला, अहिड़ियूं हदीसूं मिलनि, मुहम्मद मुस्तफ़ा सम्झूं इन्न लिल्लाहि अशद्दु बलान अल अंबिया, अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी खां वधीक आज़माइशन में रखियो पैगंबरनि खे, नबियनि सगोरनि खे। पोइ पाण साईं फरमायो लक़द ऊज़ीतु फिल्लाहि अक्सर, मां मुहम्मद मुस्तफ़ा खे तमामु घणो ईज़ा आयो, तमामु घणियूं तकलीफ़ूं आयूं, रूहानी तकलीफ़ूं बि आयूं, सभ खां वधीक कंहिंखे मुहम्मद मुस्तफ़ा खे जीअं जोड़ींदड़ तकलीफ़ूं आयूं। पंहिंजे जिस्मानी तकलीफ़नि जा तज़किरा कयूं, माली तकलीफ़नि जा तज़किरा कयूं, रिश्तनि जूं तकलीफ़नि जा तज़किरा कयूं, पंहिंजनि जूं तकलीफ़नि जा तज़किरा कयूं, बुखनि जूं तकलीफ़नि जा तज़किरा कयूं। ॿुधायो कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि जेके मुहम्मद मुस्तफ़ा खे न आयूं हुजनि। तसल्ली रखी वञो, हौसलो रखी वञो, उम्मतो अव्हांखे मूंखे अहिड़ियूं तकलीफ़ूं ईंदियूं ई कोन जहिड़ियूं तकलीफ़ूं अल्लाह जे पैगंबरनि खे आयूं ऐं जहिड़ियूं तकलीफ़ूं मुहम्मद मुस्तफ़ा खे। दुनिया में आयो ई कोन आहिनि त वालिद जो विछोड़ो समझो ना मामूली तकलीफ़ ही यतीमी जी कैफियत छा थींदी आहे, यतीमी जो एहसास छा थींदो आहे।
अञा 6 साल की उम्र के पोता आहिनि अमर जीजल जो विछोड़ो ये जख्म भरबा ये मरहम जोगा आहिनि वालिद मोहतरम के ॾिठो कोने अमर जीजल जो 6 साल की उम्र में विछोड़ो थे हालत सफर में थे मासूमियत में थे तव्हां सोचो तो केॾा जख्म गहरा आहिनि पर मोहम्मद मुस्तफा जी पूरी जिंदगी उन दुखन तकलीफन से भरियल है पर मोहम्मद मुस्तफा बीमार बचा परेशान बचा जो तव्हां जुमलो चो था सुभान अल्लाह यो सिर्फ अल्लाह के जुगाए थो अल्लाह हर किस्म की मजबूरी का अल्लाह हर किस्म की परेशानी का अल्लाह हर किस्म की मजबूरी का पाक है यो लफ्ज़ है सुभान अल्लाह यो जुमलो या तस्बीह है हाँ चौथा बुखारी शरीफ जो आखिरी रिवायत खोड़ जगह ता बुधिया दलील घणे भांगे उहे हुदा जेके ता तकरीबन याद करे वेठा आयो या बुधा जरूर हुंदा बुखारी शरीफ की आखिरी रिवायत फरमाई कलिमतान हबीबतान इलर रहमान ब जुमला आहिनि लफ्ज़न जा मजमुआ आहिनि तेरी खुसूसियत केड़ी आ तेरी सिफत खासियत केड़ी आ हबीबतान इलर रहमान अल्लाह के प्यारा थव अल्लाह के वणदड़ थव अल्लाह के महबूब थव ये बई जुमला ये बई कलिमा अल्लाह के प्यारा है इन्हें का वधिक खुसूसियत का खासियत हुंदी जो अल्लाह के महबूब है पर रसूल कम वरी बी खुसूसियत बुधाई बी चाहे खफीफतान अलल लिसान चवण में पढ़ण में अदायगी में उच्चारण में तलफ़ुज़ में दोहराइण में वे बिल्कुल हल्का सवला आसान था ब जुमला चवण में ॾाढा सवला अथव इहा रसूल कम बी सिफ़त बुधाई फरमाई तो सकीलतान फिल मीज़ान नेकियूं तोरबियूं मीज़ान ते नेकियन दी तौर ते क़यामत जे ॾींहं ते ईमान रखंदा आहियूं न मुसलमान नेकियन दी तौर केॾो हिसास मामलो आहे ऐं केॾो नाज़ुक मामलो आहे क़यामत जे ॾिहाड़े जा उहे मंज़र जे मथां पढ़ो था ते हिकिड़ी नेकी जहिड़ा माण्हू घोर करे पिनंदो हुते अबे वटि अमड़ वटि भेनरनि वटि रिश्तनि वटि दोस्तनि वटि औलाद वटि हिकिड़ी नेकी ॾियो क़यामत जे ॾिहाड़े केर हिकिड़ी नेकी ॾियण जे लाइ तयार कोन्हे ही संगत में सिर कुर्बान करण वारो औलाद जे लाइ जायज़ नाजायज़ कब्ज़ा झेड़ा झट्टा सभु मिल्कियतूं फबाइण वारो पेट ढापनि नथा कब्र जी मिट्टी वञी को ढो कराए बाकी उहे रिश्ता नाता सब त्या खत्म रुगो माल मिले मिल्कियत मिले सरमायो हुजे अज हवस हिर्स तम लालच लोभ एडी काहे पई आहे क़यामत जे दिहाड़े जे जला जेको कयो पिया पर केर हिकड़ी नेकी ॾियण जे लाइ तयार कोन्हे रसूल के फरमाया जुमला आहिनि सकीलतान फिल मीज़ान नेकियन में उहे तमाम घणा वज़नी आहिनि वॾो वज़नदार आहिनि उहे एॾो वज़न था रखनि तव्हांजो मुंहिंजो गुमान बि कोन्हे केड़ा जुमला बस जुमला बई तस्वीर सुभान अल्लाह व बिहमदी अल्लाह पाक है हर किस्म जे ऐबन का तारीफ वारो है पहिरियों जुमलो वो तस्बीह जो ॿियो जुमलो कहिड़ो सुभान अल्लाह अज़ीम ॿियो जुमलो वो तस्बीह जो हाणे इन नुक्ते के इशारतन जिक्र कयो त अल्लाह के प्यारा है केतरा प्यारा थोड़ी झलक चंद इशारा चंद आयतूं कुरान मजीद में सूरतुल बकरा में मलाइकन के हवाले से तज़किरा आदम अलैहिस्सलाम की तखलीक बाबत तज़किरा ऐं पोइ मलाइकन के ऐं शैतान के सजदे बाबत हुकुम कयो इहो वाक़ियो तव्हां ॿुधो आहे पढ़ियो आहे यादि हूंदो मलाइकन इब्तिदाई तौर ते हिकिड़ो एतिराज़ बि कयो पिए सूरह बकरा है अतजअलु फीहा मन युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा इंसान अगते हली करे इंसान जात में कत्ल गारत कन फितना फसाद कन अल्लाह तो के नाराज कन ही उणायूं ही ऐब ही कमजोरियूं ही गुनाह ये सब इंसान जे खाते वारा बुलाया हुआ छो फरिश्तन के एतिरो इल्म हुयो वधीक ॼाण कोन्हे महदूद ॼाण उन्हनि ॿुधायो त इंसाननि में इहे फॉल्ट इहे ख़राबियूं इहे खामियूं हूंदियूं हाणे हिकिड़नि जा फॉल्ट ॿुधाइबा आहिनि तकाबुल
कंपेयर कबो आहे कंहिं शइ खे भेटाव ॾिबो आहे पोइ वरी उनजे जवाब में मुतबादिल ॿुधाइबो आहे त भाउ हिन में ही ख़राबी ऐं हिननि जे अंदरि वरी ही भलायूं अथव। हाणे फ़रिश्तनि वरी पंहिंजूं भलायूं पिया ॼाणाइनि। असां फ़रिश्तनि में छा आहे नहनु नुसब्बिहु बिहम्दिक व नुक़द्दिसु लक। उलमा कराम वेठा आहिनि, हुफ़ाज़ कराम वेठा आहिनि, कसीर तइदाद में आहिनि। फ़रिश्तनि छा चयो अल्लाह असीं नुसब्बिहु तुंहिंजी तस्बीह था बयान कयूं, तुंहिंजी पाकीज़गी था बयान कयूं। अल्लाह खे मोहबत आहिनि हिन सां। अल्लाह असीं त तुंहिंजी तस्बीह बयान करण वारा, अल्लाह असीं त तुंहिंजी पाकीज़गी बयान करण वारा। हाणे मलाइकनि बाबति वरी खोड़ आयतूं मिली वेंदियूं, वक़्त जी पाबंदी कंदे इशारा पिया ज़िक्र कयूं त मलाइक फ़रिश्ता तस्बीह खे अल्लाह वटि था पेश कनि। ॻाल्हि अॻिते हली किसा वाक़िया मुख़्तलिफ़ मरहला पोइ अल्लाह चयो त आउं जेको ॼाणा थो अव्हां खे इन जी ख़बर कान्हे फ़रिश्तो। फ़रिश्तनि वरी माज़रत कई अॻिते हली मुख़्तलिफ़ हवालनि सां। पोइ उन्हनि चयो माज़रत में पंहिंजे इल्म जे घटि हुअण जे इक़रार एतिराफ़ में छा चयूं? मशहूर आहे, तव्हां ॿुधंदा आहियो सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना। इहो मलाइकनि चयो न। पहिरियों लफ़्ज़ कहिड़ो पेश कयूं? सुब्हानक। अल्लाह तू हर क़िस्म जे ऐबनि खां पाक आहीं। सुभान अल्लाह, अल्लाह हर क़िस्म जे ऐबनि खां पाक आहे। सुभानक जंहिंसां मुखातिब थियनि पिया अल्लाह सां था पिया थियनि। अल्लाह तू हर क़िस्म जे ऐबनि खां पाक आहीं। हुननि खे ख़बर आहे त अल्लाह खे तस्बीह सां मोहबत आहे। पहिरीं अॻुवाट उहे लफ़्ज़ इस्तेमालु कयूं। वरी पैगंबरनि जा वाक़िया किसा खोड़ जॻह तव्हां ॿुधा आयतूं बि यादि हूंदियूं जेके उमूमन पंहिंजे मुआशिरे में हिकिड़ी आयत आहे जेके आयत करीमा बि चऊं था, मुआशिरती तौर ते पाण चऊं था। फज़ीलत आहे, अहमियत आहे, हदीसनि में भाई तफ़सीर में भाई। यूनुस अलैहिस्सलाम जो वाक़ियो ॿुधो हूंदो, यादि हूंदो, पढ़ियो हूंदो, थुल्हे लेखे सम्झो हूंदो। यूनुस अलैहिस्सलाम तबलीग कंदो रहियो, क़ौम खे सम्झाईंदो रहियो, ॾींहुं राति सम्झाईंदो रहियो। आख़िरकार क़ौम खां ख़ातिर खां का जवाब न पियो अचे। कक थी, बेज़ार थी, तंग थी, ख़फ़ा थी, अल्लाह जे हुकुम जो इंतज़ार न कई, क़ौम खे छॾे थो रवानो। तफ़सीली वाक़ियो ॿुधो अथव, इशारतनि ज़िक्र कयूं, मच्छी जे पेट में वञी थो फासे। हाणे छा थो चए? पाण पैगंबर आहे न, तकलीफ़ में आहे न, समुंड में आहे, पोइ मच्छी में, मच्छी जे पेट में आहे। चवे छा थो? ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह तो खां सिवा को माबूद कोन्हे। सुब्हानक तू हर क़िस्म जे ऐबनि खां पाक आहीं। इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन ग़लती मूंखां थी आहे, ख़ता मूंखां थी आहे। रब छा थो चए? फरमाई नज्जैनाहु मिनल ग़म। इएं जो हुन असांखे सॾड़ा कया, इएं जो असांखे यादि कई, इएं जो दुआऊं पे घुरियईं। रब्बुल आलमीन चए थो असां उनखे उन ग़म मां, उन तकलीफ़ मां नजात ॾिनीसीं, छुटकारो ॾिनोसीं, उते महफ़ूज़ रखियोसीं। वकज़ालिक नुंजिल मुमिनीन। इहा ई आयत अॻिते रब थो फरमाए मोमिन बि अहिड़ो अक़ीदो रखनि, अहिड़ी तौहीद रखनि, इएं जो अल्लाह खे सॼनि। अल्लाह थो फरमाए असां मोमिननि खे बि नजात ॾींदासीं। आहे तौहीद, आहे अल्लाह ते यकीन। यूनुस अलैहिस्सलाम जो वाक़ियो तस्बीह बयान कई। जेकॾहिं उहो तस्बीह करण वारनि मां न हुजे हा, रब क़ुरान मजीद में थो चए। सूरह ताहा पढ़ो, सूरह साफ़ात पढ़ो, सूरह अंबिया पढ़ो, सूरह यूनुस पढ़ो। जेकॾहिं हू अल्लाह जी तस्बीह न बयान करे हा, क़यामत ताईं मच्छी जे पेट में रहे हा। अल्लाह जो क़ुरान थो चए। अल्लाह के तस्बीह सां मोहबत आहे, अल्लाह के पाकीज़गी जे इन लफ़्ज़नि सां मोहबत आहे, इन अक़ीदे तौहीद जे जुमलनि सां मोहबत आहे। अचो ॿियो वाक़ियो कंहिंजो? मूसा अलैहिस्सलाम यादि हूंदो। ख़्वाहिश आहे, चाहत आहे अल्लाह तुंहिंजो दीदार थिए, अल्लाह तोखे ॾिसण थो घुरां। अल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा जा तज़किरा करे, मोहम्मद मुस्तफ़ा जे हवाले सां कुरान मजीद में तज़किरा आया। मेराज जा वाक़िया, अल्लाह सां मुलाक़ातूं, अल्लाह सां हम कलाम, उहे हिकिड़ा अलॻि रुतबा, मक़ाम, मर्तबा। हिते मूसा अलैहिस्सलाम अल्लाह शदीद ख़्वाहिश आहे, चाहत आहे, चाहत में तड़प आहे, शिद्दत आहे, इसरार आहे
पुरज़ोर अपील आहे अल्लाह तुंहिंजो दीदार थे, तुंहिंजी ज़ियारत थे। रब जो फरमाए मूसा अलैहिस्सलाम कोन ॾिसी सघंदा। अल्लाह जो फ़ैसिलो आहे न, अल्लाह जी तरफ़ां हिकमत आहे। आखिरकार अल्लाह रब्बुल आलमीन चयो तूं ॾिस इन पहाड़ ॾांहुं, इन जबल ॾांहुं, इहो जेकॾहिं पंहिंजी जाइ ते क़ाइम रही सघे पोइ तूं ॾिसी वञ, पोइ ज़ियारत तोखे करायां। क़ुरान मजीद जो वाक़ियो आहे। अल्लाह साईं उन नूर जो इज़हार कयो, तजल्ली कई, छा थियो? पोइ सॼे जो सॼो पहाड़ रेज़ा रेज़ा थी वियो। पहाड़ रेज़ा रेज़ा थिए, भोरा भोरा थी वञे, इहो धमाको, इहो केॾो हैबतनाक हूंदो, इहो केॾो रोबदार हूंदो, इहो मंज़र केॾो ख़तरनाक हूंदो। ऐं आहे बि क़ुरान थो चए खर्र मूसा सइक़ा, मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी किरी पियो। केतिरो अरसो बेहोश रहियो। इसराइली रिवायतूं, तफ़सीली रिवायतूं, हफ़्तो, 3 ॾींहं, 20 ॾींहं, 40 ॾींहं, अलॻि मामला। पर क़ुरान मजीद बिराह रास्त वाक़ियो ज़िक्र करे फलम्मा अफ़ाक, जीअं जो उनखे होश आयो, मूसा अलैहिस्सलाम के जीअं जो होश आयो, पहिरियों लफ़्ज़ कहिड़ो थो चए? सुबहानक, अल्लाह तू हर किस्म जे ऐबन खां पाक आहीं। तुबतु इलैक, अल्लाह रुजू थो कयां तो ॾांहुं। पहिरियों लफ़्ज़ तस्बीह जो, अल्लाह खे मोहबत आहे न। वाक़िया था पढ़ो वाक़ियो ज़करिया अलैहिस्सलाम जो। पीर सना, उमर रसीदा है, औलाद कोने, तौहीद जी प्रचार करण वारो को ॿियो बि अची वञे, अल्लाह मुंहिंजो को वारिस अहिड़ो अची वञे जेको तौहीद खे बयान कंदो रहे। इन बाबति फ़िक्रमंद आहिनि माण्हू। ताना मेणा था ॾियनि, इज़नादा रब्बहू निदाअन ख़फ़िया, लिकी करे बि अल्लाह खे सॾड़ा पियो करे। अल्लाह रब्बुल आलमीन कुराड़प जी जमार में, पीर सनी जी जमार में घरवारी बांझ आहे, बेअसबाब आहे ज़ाहिरी तौर ते, पर अल्लाह त हर मामले ते कुदरत वारो आहे। हाणे उहो वाक़ियो इख़्तिसार सां उन वाक़े जे अंदरि अल्लाह थो चवे असां ज़करिया अलैहिस्सलाम ॾांहुं उहा वही कई ऐं उन वही जे अंदरि इहो चयोसीं त कसरत सां सुबुह शाम અહીં अल्लाह जी तस्बीह बयान कंदा रहो। उते बि तस्बीह जा तज़किरा मिलनि। वरी तव्हां वाक़िया था पढ़ो, वाक़ियनि जे अंदरि तव्हांखे ईसा अलैहिस्सलाम जो किस्सो मिले। रब जो फरमाए क़यामत जे ॾियारे पुछा कंदुसि ईसा अलैहिस्सलाम खां हुज्जत क़ाइम करण जे लाइ। अल्लाह जी ॼाणे थो मामलो ईअं कोन्हे, इस्तिफ़ामिया अंदाज़ में हुज्जत क़ाइम करण जे लाइ। अंत कुल्त लिन्नास इत्तखिदूनी व उम्मी इलाहैन। रब जो फरमाए ईसा अलैहिस्सलाम छा तो तुंहिंजी वालिदा पंहिंजी उम्मत खे क़ौम वारनि खे चयो जा मूंखे ऐं मुंहिंजी वालिदा खे नऊज़ बिल्लाह रब कयो, इलाह कयो, माबूद कयो। फौरन ईसा अलैहिस्सलाम चवण लॻो सुबहानक, अल्लाह तू हर किस्म जे ऐबन खां पाक आहीं, असां इहो चयो ई कोन्हे, चई कोन था सघूं। अल्लाह तू त ॼाणी थो न, फौरन लफ़्ज़ कहिड़ो इस्तेमालु कयूं सुबहानक, अल्लाह तू हर किस्म जे ऐबन खां पाक आहीं। एतिरे ताईं जो अल्लाह मखलूक जा तज़किरा कया, मखलूक अल्लाह जी तस्बीह बयान करे, मखलूक अल्लाह जो ज़िक्र करे। कुरान मजीद में कसरत सां खोड़ तव्हांखे आयतूं मिलनि इन तस्बीह जे हवाले सां, इन सुभान जे हवाले सां। मिसाल जे तौर ते कुरान मजीद में हिकिड़ियूं सूरतूं आहिनि, कुरान मजीद जे सब्जेक्ट में उलूमुल कुरान में उन्हनि खे चइबो आहे मुसब्बहात। मुसब्बहात उहे सूरतूं जेके शुरू थियनि जूं इब्तिदाई शुरूआती लफ़्ज़ तस्बीह जो। मिसाल सूरह हशर आहे, मिसाल जे तौर ते सूरह जुमा आहे, सूरह सफ़ आहे, मिसाल जे तौर ते सूरह हदीद आहे, सूरह बनी इसराइल आहे, या सूरह आला आहे। हिकु ॿी सूरत 7 सूरतूं तव्हांखे मिली वञनि जेके शुरू थियनि थियूं। मिसाल सब्बह लिल्लाहि मा फिस समावात, हिकिड़ी जाइ ते वल अर्ज़, ॿी जाइ ते वमा फिल अर्ज़, ॿी जाइ ते युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावात, वरी ॿी जाइ ते सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू, वरी ॿी जाइ ते सब्बिह इस्म रब्बिकल आला। ये सूरतूं ॿुधंदा आहियो, पढ़ंदा आहियो न। हाणे इन में इब्तिदा में अल्लाह तज़किरा करे तस्बीह जा, पाकीज़गी जा, अल्लाह जे लाइ पाकीज़गी। सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही, मेराज जो वाक़ियो शुरू किथां थिए, अज़मत किथां ज़िक्र करे, हर क़िस्म जे ऐबन खां पाक आहे अल्लाह जी ज़ात। सब्बह लिल्लाहि मा फिस समावात,
जेकी कुछ आसमान में आ रब तो चवे अल्लाह जी तस्बीह दा बयान कर, जेकी कुछ जमीन में आ अल्लाह जी तस्बीह बयान करे। ही वण टिण पखी जानवर एतरे तई हशरातुल अर्ज कीड़ा मकोड़ा ही किवलियूं हदीस पढ़ो था बुखारी शरीफ रिवायतूं मुस्लिम शरीफ रिवायतूं ही किवली अल्लाह तो चवे मोहम्मद मुस्तफा सम के फरमाए थी ही जेके किवलियूं आहिनि ये मुसब्बहात आहिनि अल्लाह जला तस्बीह जो बयान कर। ही मखलूक ही वण टिण ही समुंड ही दरिया ही पहाड़ पढ़ो कुरान मजीद। अल्लाह सही दाऊद अलैहिस्सलाम के एडो प्यारो आवाज दिनो दुनिया में इन जो को मिसाल ही कोन्हे। कुछ सहाबा जे मुतालिक अबू मूसा अशरी उबई बिन काब रज़ियल्लाहु तआला अन्हु दीगर चंद सहाबा में अल्लाह के पैगंबर मोहम्मद मुसलम जो अवां के दाऊद अलैहिस्सलाम जे उन खूबसूरत तरन्नुम वाले आवाज नमा कुछ हिस्सो तहां के मिलियो आ जेको दाऊद अलैहिस्सलाम के अल्लाह जेके खूबसूरत तरन्नुम वाला आवाज दिना। केड़ो आवाज अल्लाह ए तस्करा कुरान मजीद में रब फरमायो असा दाऊद अलैहिस्सलाम सा गडो गड पहाड़न के ताबे करे छड़ियो मुसखर करे छड़ियो। हेरा दाऊद अलैहिस्सलाम अल्लाह जी तस्बीह बयान करण शुरू करे। हेरा अल्लाह रब्बुल आलमीन पहाड़न के ताबे करे छड़े गडो गड पहाड़ अल्लाह जी तस्बीह का बयान कर। सिर्फ पहाड़ न दाऊद अलैहिस्सलाम जी तस्बीह के बुधंदे वतैर मशूरा किते फरमाए वतैर साफात ये पखी उडामंदर झुंड में टोलन में गिरोहन में पिया वञन उडामंदे उहे भी अल्लाह जला तस्बीह का बयान। उहे केड़ा अजीम मंजर हुंदा। मोहम्मद मुस्तफा के अल्लाह इनफरादी लफ्ज़न सां कई जाइन ते तस्बीह बाबत जिक्र कयो। सब्बि इस्म रब्बिकल आला पंहिंजे आला रब जला तस्बीह बयान कर। सब्बि इस्म रब्बिक ता पढ़ो था सूरह नसर इज़ा जाअ नसरुल्लाहि वल फत कामयाबी अची वई अल्लाह जी मदद अची वई। हाण चाहे वराए नास ॾिसंदे माण्हुनि खे यदखुलून फी दीनिल्लाह अल्लाह जे दीन में शामिल पिया थियनि हिकिड़ो हिकिड़ो ॿ टे ईअं न बल्कि अल्लाह जे दीन में शामिल पिया थियनि टोलनि जी शक्ल में गिरोहनि जी शक्ल में कसीर तइदाद में हुदैबिया जा मामला फतेह मक्का जा मामला वॾी तइदाद में इस्लाम में माण्हू अचनि पिया। हे ख़ुशी जो मौक़ो आहे। ख़ुशी जे मौक़े ते छा कयूं? अल्लाह एॾे ख़ुशी जे मौक़े ते मोहम्मद मुस्तफा खे ॿुधाए पियो उम्मतियो अमीं छा कयो आऊं छा थो कयां। ख़ुशी जे मौक़े ते दुख जे मौक़े ते अल्लाह जे वेझो थियूं या वरी अल्लाह खां परे। खुशी जे मौके ते अदा घर में भक्त आहे अदा का खुशी जी तकरीब आहे को छोकरो जाओ या का न्याणी जाई है का भी तकरीब है खुशी जो मौको आहे। हिकिड़ो जुमिलो वरितो आहे पाण ऐं उन जुमिले खां पोइ असां जेको ओड़े पाड़े जो सुकून फिटायोसीं। बाबा ख़ुशी आहे न ख़ुशी में बाबा हर को कमु माण्हू कंदो महफ़िलूं बि थींदियूं राग रंग जा मामला बि थींदा नाक़ाबिल बयान शयूं जेके न पाण बयान था करे सघूं न पाण सोचे था सघूं उहे बि शयूं अदा ख़ुशी जो मौक़ो अदा करण जो अॼुकल्ह हर कोई पियो करे। ख़ुशी जे मौक़े ते वरी पुराणा रुठल बि परचाइबा आहिनि। भली ॻाल्हि आहे मिटी माइटी वहिंवार लॻा पिया न हलो मेड़ थी हलो यार फलाण जो भत आहे टोड़ियो न बिरादर आहे कंदा आहियूं न ठा त भली ॻाल्हि आहे न। पोइ ख़ुशी जे मौक़े ते भला अल्लाह खे त रंजायूं कोन्हा अहिड़ा त कम कोन्हा कयूं जंहिंसां अल्लाह जो नाराज़ थिए। ख़ुशी ॾियण वारो त अल्लाह आहे न अहिड़ा कम त न कयूं जंहिंसां ख़ुशी ॾियण वारो बि नाराज़ थिए। रसूल कंहिं खे चयो फसब्बिह हाँ खुशी मिली है बेहम्द रब्बिक पंहिंजे रब जरा तस्बीह बयान कर पंहिंजे रब जरा पाकीज़गी बयान कर वस्तगफिर हो इस्तिग़फार कर माफ़ियूं घुर केर मासूम अनिल खता का खता कोने को गुनाह कोने सय्यदुल अंबिया है मोहम्मद मुस्तफा का वधीक अल्लाह के को प्यारो हुयो ही कोन को प्यारो आहे ही कोन को प्यारो हूंदो ही कोन न आलम अरवा में न आलम दुनिया में न आलम आखिरत में न वरी जन्नत में रसूल का वधीक अल्लाह के को प्यारो आहे ही कोन न ही को हूंदो। उन जे बावजूद इस्तिग़फार पियो करे उन जे बावजूद ज़िक्र अस्कार पियो करे उन जे बावजूद तस्बीह पियो ज़िक्र करे वरी इन तस्बीह सां मिलंदड़ जुलंदड़ ते उहे ॻाल्हियूं जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी में आहिनि। मिसाल जे तौर ते पाण नमाज़ पढ़ंदा आहियूं जेका जेका सरी सघे थी पढ़ंदा के मौसमी था पढ़नि के रस्मी था पढ़नि के क़िस्मती था पढ़नि के ॼाणी वाणी था पढ़नि के मयार ख़ातिर था पढ़नि हर कोई पाण ॼाणे हू ॼाणे जो रब ॼाणे पाण तज़किरा पिया कयूं। दुख जो मौक़ो आहे को फोतगी थी वई मिटी माइटी ओड़ो पाड़ो जनाज़ो आहे
पहुंचणो आहे। कुछ जनाज़ो सिखिया थी न सिखिया थी अलग मामला आहिनि, पर पहुचूं था भली ॻाल्हि आहे। जनाज़े में शिरकत थी वई, जनाज़ो था पढ़ूं, फर्ज़ था पढ़ूं, सुन्नतूं था पढ़ूं, नफ़िल था पढ़ूं, जमात में आहियूं, इनफरादी नमाज़ में आहियूं, ॾींहं जी नमाज़नि में आहियूं, राति जी नमाज़नि में आहियूं, ईदनि जी नमाज़नि में आहियूं, पाण चऊं था अल्लाहु अकबर। इहो तौहीद जो जुमिलो आहे। मज़लूम जे लाइ ढारस आहे, ॾढ आहे, आथत आहे, तसल्ली आहे, हौसलो। अल्लाहु अकबर, अल्लाह सभ खां वॾो आहे। जुमिलो ॿुधंदा आहियूं आज़ाननि में, इकामतनि में, ईअं तकबीर में, नारनि में। कॾहिं इनखे सम्झायूं ज़ालिम रुकिजी वञे, ज़ालिम खे रोकण जे लाइ जुमिलो काफ़ी आहे। जेकॾहिं ज़ालिम खे अहसास थी पए न अल्लाहु अकबर, अल्लाह तो वधीक ताक़तवर आहे न, अल्लाह तो वॾो आहे न। इहो अक़ीदत तौहीद जा जुमिला अथव। इहे सुभान अल्लाह तौहीद जा जुमिला आहे। हाणे अल्लाह अकबर खां पोइ पाण छा था चऊं? हर कोई दुआ थो पढ़े न, नमाज़ शुरू करण अल्लाह अकबर जी छा था चऊं? सुब्हानक अल्लाहुम्मा। सना पढ़ूं था न, ॿियूं बि दुआऊं आहिनि, पर घटि में घटि सना त पढ़ंदा आहियूं। सुब्हानक अल्लाहुम्मा, अल्लाह तूं हर क़िस्म जे ऐबनि खां पाक आहीं। अल्लाह तुंहिंजे लाइ पाकीज़गी जो बयान कर। अल्लाहुम्मा इहो लफ़्ज़ जिते बि अचे, कुरान मजीद में अचे, हदीस में अचे, अरबी में अचे, दुआन में अचे, अल्लाहुम्मा जी माना या अल्लाह, ए मुंहिंजा अल्लाह। सुब्हानक अल्लाहुम्मा, अल्लाह तूं हर क़िस्म जे ऐबनि खां पाक। अल्लाह खे वणंदा आहिनि जुमिला, अल्लाह खे पसंदि आहिनि, अल्लाह खे महबत आहे न। वरी पाण रुकू में था वञूं, क़याम थियो, सूरतूं पढ़ियूंसीं, उहो सॼो मामलो तव्हांखे ख़बर आहे। रुकू में पहुतासीं, छा था पढ़ूं? सुब्हान रब्बियल अज़ीम। ॿियूं बि दुआऊं आहिनि जिन में सुब्हानक अल्लाहुम्मा रब्बना व बिहम्दिक अल्लाहुम्मा इग़फिरली पढ़ंदा आहियूं न। भला घटि में घटि ॿुधाईंदा न सुब्हान रब्बियल अज़ीम पढ़जे। नमाज़ूं सिखी वरितियूं, तर्जुमा बि सिखूं, चऊं छा पिया, ज़िक्र छा पिया कयूं, मुखातिब छा आहियूं, कंहिं अंदाज़ सां आहियूं, उहो तसवर आहे, उहा सम्झ आहे। तो उते बि पाण रुकू में चवंदा सुब्हान रब्बियल अज़ीम। मुंहिंजो रब जेको अज़ीम आहे उहो सुब्हान आहे, उहो हर क़िस्म जे ऐबनि खां पाक आहे। वरी क़ौमा थियो, वरी सजदे में पहुता। सजदे में छा पढ़ूं? सुब्हान रब्बियल आला। ॿियूं बि दुआऊं आहिनि, पर घटि में घटि इहो त पढ़ूं था न सुब्हान रब्बियल आला। मुंहिंजो रब आला आहे, हर क़िस्म जे ऐबनि खां पाक आहे। अहिड़ा ग़रीब साहबी मिस्कीन इन्हनि पाण में सलाह कई। ग़रीब साहबी पाण में सलाह था कनि। रिवायत तव्हांखे सही मुस्लिम शरीफ़ में मिले, रिवायत तव्हांखे बुखारी शरीफ़ में मिले, रिवायत तव्हांखे सुनन तिरमिज़ी में, मुस्नद अहमद में, खोड़ ते करोड़ मां वेठा आहिनि, ॿुधंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं, इख़्तिसार सां ॻाल्हि था कयूं। पाण में ग़रीबनि सोचियो तो अल्लाह बि चवे थो नेकियुनि जे कमनि में अॻु भरा थियो, साबिक़ू इला मग़फ़िरत मिन रब्बिकुम। ॿी जाइ ते फरमायो सारियू इला मग़फ़िरत, हिकिड़ी जाइ ते साबिक़ू, ॿी जाइ ते सारियू। अॻु भरा थियो, जुस्तजू, तलब, उञायल नेकियूं वधीक कयूं। पाण में सलाह करण लॻा भाई जेके दौलत वारा माण्हू आहिनि न, साहबी, ख़ुशहाल माण्हू, आसूदा माण्हू, इहे नेकियुनि में पाण खां अॻिते अथव। कीअं? जंहिं उम्रो, हज, जिहाद, ज़कात, सदकात, फलाही कम, कंहिंजी मदद करण, तावन करण, इहे त सभु पैसनि वारियूं नेकियूं आहिनि न, माल मिल्कियत वारियूं नेकियूं आहिनि न। जे पाण वटि आहे ई कोन, पाण त ग़रीब थियासीं, मिस्कीन, पंहिंजो मसइलो इहो आहे। हाणे ही हेॾियूं नेकियूं करे वेंदा त इहे त वधी विया न, पाण त घटिजी वियासीं नेकी जे मामले में। जे पोइ छा कयूं? जो हलो रसूल अकरम वटि हिन ॻाल्हि कयूं। जाअल फुक़रा इला रसूलिल्लाह रसूल अकरम वटि पहुता, उते अची करे सॼी ॻाल्हि कयूं। जैसे असीं बि नमाज़ पढ़ूं था, अमीर माण्हू बि नमाज़ पढ़ंदा, असीं बि रोज़ो रखूं था, हू बि रोज़ो रखंदा, पर हू सदका आया कनि, असीं सदको कयूं कोन, ग़रीब आहियूं न। हाणे इहे सॼियूं ॻाल्हियूं ॻणायूं। रसूल अकरम फरमायो तव्हांखे हिकिड़ो अमल ॿुधायां, हिकिड़ो ॾस ॾियां। हाणे हिनखे ॾस कहिड़ो ॾिजे जो मुफ़्तारो हुजे, छो हिन जो मसइलो इहो आहे जो पैसो कोन्हे। हाणे इन्हनि इहो कोन चयो त साईं हुननि खां पैसा वठो, हुननि खां दौलत वठो, बराबरि जी बुनियाद ते थिए तक़सीम, पोइ था मुक़ाबिलो कयूं। इहे पूंजियूं हाजियूं सोचियूं हूंदियूं, हुननि इहा ॻाल्हि कोन चई साहब अकरम। रसूल अकरम चयो त तव्हांखे आउं ॾस थो ॾियां, अहिड़ो वज़ीफ़ो थो ॿुधायां
वो वज़ीफ़ो जो तव्हां कयो तव्हां उन्हनि जे अजर सवाब खे पुॼंदो जिहाद हज ज़कात उमरा तावन फलाई कम भलाई जा कम खोड़ आहिनि तव्हां उन्हनि जे अमल खे पुॼी वियो ख़ुशि थी पिया रसूल खे ॿुधायो तव्हां फर्ज़ नमाज़ पढ़ण खां पोइ सुबहान अल्लाह 33 चकर चओ अल्हम्दुलिल्लाह 33 चकर चओ अल्लाह अकबर 34 चकर चओ किथे 33 आयो किथे 34 इहो तव्हां अमल कयो हाणे सुबहान अल्लाह 33 चकर इहो अल्लाह जो ज़िक्र इहो विर्द कयो तव्हांखे छा थींदो अवां उन्हनि जे अजर खे पुॼी वेंदो ॾाढा ख़ुशि थिया हाणे अमल शुरू सहाबा जो दौर रसूल जो दौर नेकी को लिकाए बि को बीहंदी इल्म को किथे लिखंदो ऐं उहो नेकी फर्ज नमाज़ुनि खां बि शुरू थी आहे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हलंदे फिरंदे पिया पढ़ो तकड़ाए सलाम तव्हां फेरियो हलिया वियो पढ़ो पिया न को कमु सीड़बो कोन न दिलि में पढ़ो ज़बान पढ़ो हाणे हिननि जो पढ़णु शुरू कयो ॻाल्हि पहुती अमीरनि वटि शुरू थी आहे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ग़रीबनि जो ही मसइलो वरी थी वियो हाणे वरी वधी आहे न इन्हनि जो अजर सवाब हिन खे मिलंदो वरी पाण में गॾिजी करे रसूल खे वटि साईं हाणे मामलो ई थियो असांजो पढ़णु शुरू कयोसीं अमीर साहबा कराम ख़ुशहाल वारा ॿाहिरि उहे बि शुरू थी विया हिन में हाणे त वरी वधी विया रसूल का फरमायो ज़ालिक फ़ज़लुल्लाह युती मन यशा ही त अल्लाह जो फज़ल चइबो ही त अल्लाह जी तौफ़ीक़ आहे हाणे में आऊं छा कयां जंहिंखे अल्लाह जेतिरी तौफ़ीक़ पियो ॾे हीअ तौफ़ीक़ जी ॻाल्हि आहे न पोइ पाण वितर नमाज़ पढ़ूं था वितर नमाज़नि खां पोइ बि पाण तस्बीह चऊं था न सुभान मलिकिल कुद्दूस चऊं था सुबून कुद्दूस रब्बुल मलाइकतु पढ़ूं था न तस्बीह हिकिड़ी नमाज़ हो जंहिंजो नालो ई नमाज़ तस्बीह आहे रसूल अकरम पंहिंजे चाचे खे सुनन नबी दाऊद में रिवायत आहे शेख ज़ुबैर अली ज़ही रहमतुल्लाह उनखे हसन में आणे शेख बदियुद्दीन रहमतुल्लाह अल्लाह जो करोड़ रहमत हुजनि बदी तफ़ासीर जे अंदरि आणे उहा नमाज़ 4 रकातूं चाचे खे रसूल अकरम चए थो चाचा अहिड़ो तोखे तोहफ़ो ॾियां अहिड़ी सूखड़ी ॾियां अहिड़ो गिफ्ट ॾियां अंदाज़ ॾिसो प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा जो 4 रकातूं तू पढ़ नमाज जी नमाज पढ़ भी आ वो सब मामला इए जो ही होगा वो तस्बीह वो क़याम वो रुकू सजदा सब ही है क़याम जे अंदर सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर जुमला 16 है लिखा कोन ये 15 चक्कर पढ़वा रुकू जे अंदर 10 चक्कर पढ़वा सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जो आसार अचनि हाणे इहो तूं 10 चक्कर रुकू में पढ़ 10 चक्कर वरी कोमा में रुकू खां पोइ बीह वरी 10 चक्कर उन में पढ़ वरी पहिरियों सजदो करी उन सजदे में ॿियूं तस्बीह बि थींदियूं पर 10 चक्कर सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर पढ़ वरी सजदे खां वेही वरी 10 चक्कर पढ़ वरी ॿिए सजदे में 10 चक्कर पढ़ वरी ॿिए सजदे खां पोइ वरी वेह वरी 10 चक्कर पढ़ ये हिकड़ी रकात में चाचा था 75 हिकड़ी रकात में 75 4 रकातन में था 300 तस्बीह आवरत चाचा फायदो खबर अच्छा है कदीम हो हदीस हो सर हो अलाने हो चाचा पुराना गुनाह ना पुराना गुनाह उहे भी तुझा माफ नवा गुनाह जन उहे भी तुझा माफ बुझा लिखल गुनाह खुफिया गुनाह अल्लाह माफ कंदई ज़ाहिरी निर्वार थिया खबर पइजी लीक थिया वायरल थिया अल्लाह उहे बि माफ नंढा गुनाह हूंदा वॾा हूंदा चाचा माफ करे ॾींदो हाणे पुॼी सघे न फफ़ी कुल यौमिन चाचा पुॼी सघी ॾींहं में हिकिड़े चकर पढ़जां रोज़ाना पढ़जां पर जेकॾहिं न पोइ फफ़ी कुल जुमा चाचा पोइ हफ़्ते में हिकिड़े चकर जे न पुॼी सघे न सड़ी सघे फफ़ी कुल शहर पोइ दादा भला महीने में हिकिड़े चकर पढ़जां पर जेकॾहिं महीने में न त भला साल में पर जे एतिरो बि न सड़े सघे न चाचा ज़िंदगी में हिकिड़े चकर पढ़जां ये सलात तस्बीह मजलिस आहे कचहरियूं थियूं महफ़िलूं थियूं उथो दुआ पढ़ो उहा दुआ तव्हांखे सेखारी वई सुभानक अल्लाहुम्मा सां अचे सुवारी था कयूं आख़िरी ॻाल्हि इख़्तिताम करे तफ़सीली किताब ॾांहुं पाण वञूं था
पाण के कुरान मजीद जे अहम वाक्यन में ताके अहम वाक्या कदा कदा शिरक जो रद्द करे अल्लाह फौरन लफ्ज़ इस्तेमाल करे सुभान अल्लाह हर किस्म जे ऐबन का पाक केड़ियूं दा गालियूं कन अल्लाह जला पुटन जो गालियूं अल्लाह जला धेरन जो गालियूं बदबख्त किस्म जा यहूदी नजरिया पे आने अल्लाह फौरन जो अच्छा ताज्जुब जे मौके ते भी वो लफ्ज़ पढ़बो तो सुभान अल्लाह ताज्जुब जे चारी ता मथा किदा लहो पिया तॾहिं बि सुभान अल्लाह पर ताजुब हैरानगी अचानक का गाल थी वने इन्हें में ताके खोड़ रिवायत बल्कि बुखारी शरीफ में चैप्टर थो वो चाहे बाब तस्बीह इंद ताजुब अचानक हैरानगी जी गाल थी वई ओचितो मानो चवे सुभान अल्लाह इन्हें में हदीस मची जी हियर कहा अजीम एकड़ी रिवायत बुधी चुको हंजला तो सईदी रज़ियल्लाहु अन्हु वारी बियो पे रस्ते ता अबू बकर सिद्दीक मिलियो चई त छा हाल आहे जी खतरो लायक थी पियो किते मुनाफिक कोन दिया उन में फौरन अबू बकर सिद्दीक साजो रज़ियल्लाहु अन्हु सुभान अल्लाह माला तकूल रसूल अकरम रस्ते ता वणन पे अबू हुरैरा ते नजर पई अबू हुरैरा मोहम्मद मुसलम के डिठो उदा खिसकियो हदीस जो सिर्फ इशारा बा जिक्र कयो उदा खिसकियो वरी रसूल अकरम मिलिया किथे अबू हुरैरा छा थियो अचानक निकरी ऐ न कुंता या अबू हुरैरा केढ़ावे जिसी तड़ वाजिब थी पियो हो गुस्ल जी हालत में हो तो तहां खां मिली कोन पे सकियुस वाजिबी गुस्ल हो लागू हो मोते तो दिशा में इन हालत में ता कोन मिली जगा आ पासो करे रसूल अकरम फरमाया सुभान अल्लाह इन्नल मोमिन ला यंजुस बीर वादा ला युनजिस अल्लाह हर किस्म जे बरगा पाका मोमिन एड़ी हालत में न होदा तो मिली सके इने ते खोड़ रिवायतूं मिली दियो हाण पाण के एकड़ी दुआ से कारी वई सवारी कयूं था गाड़ियों हलायूं था खास तौर ते नौजवानो जिते किते मदारी न थी मदारी समझो था न मोटरसाइकिल हिकड़े टायर ते हलाईंदो और छा वन व्हीलिंग कमाल हैरान थियो अजीब मखलूक पे अचे इन मखलूक का पासो कजो बहस न कजो जो वन व्हीलिंग कंदो ते हिकड़ो पीछे ते टायर के हलाए जो गाड़ी हलाईंदो पियो थे न जान छड़ायो भजी करे हूं पंहिंजी जान मां बेज़ार आहे मिट माइट अमर जीजल उहे आस में आहिनि हिकु त इहो ख़तरनाक मामिलो ॿियो वरी ड्राइविंग में तव्हांखे ख़बर आहे वर वकर ॾींदे ई हलनि पिया पासो कयो कचे में लही वञो बीही वञो बाबा तूं वञ कमाल करे छॾियो तो हलो हलो समझो था जान खतरे में दीवानगी आहे वहशत आहे हा करतब जे लाइ को मैदान हुजे पोइ उते वञी करतब सजायो भले बि ऊंचियूं गाॾियूं हलायो ट्रिपा ॾियो रसनि ते हलो तव्हांजो पंहिंजो मामिलो आहे कोन था अचूं पर ख़ुदा अपील थो कयां रोडनि ते रोज़ ॾिसो पिया न मामला पाण अहिड़ी दुआ सेखारी वई उन दुआनि में सफ़र जी दुआ गाॾियुनि में स्पीकर लॻाई पवंदा हो